बदीन में मुन्ना भाई थैलेसीमिया सेंटर ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी निगरानी हेठ रबीज़ कुते ऐं मुख़्तलिफ़ जानवरनि जे चक सबबि थींदड़ ख़तरनाक बीमारी बाबति हिकु आगाही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ, हेल्थ वर्करनि, शहरियुनि, साफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ज़ाहिद हुसैन सोलंकी, इंडस अस्पताल जा सिकंदर मेमन, ADHO वसीम अब्बास ख्वाजा मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उन में इहो आहे हूंदो आहे त ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे छितो कुतो कटे थो त उन खे कहिड़े सेंटर ते वञणु खपे, उन जे ज़ख़्म खे कीअं वॉश कजे, इन जे बारे में असां अवेयरनेस सेशन शुरू कयो आहे। इन सां गॾोगॾु असां IPC ते बि असां अॼु हिकिड़ो सेशन रखियो आहे सेकेंड हाफ में, जंहिं जो मक़सदु इहो हूंदो आहे त इन्फेक्शन प्रिवेंशन कंट्रोल कीअं कजे। उनमें हेपेटाइटिस B आहे, C आहे, HIV आहे या बाक़ी जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खां कीअं प्रिवेंशन करे सघिजे। जेको तव्हांजो सुवालु हुयो त कुते जो चक अगरि पाए थो वैक्सीन असांजे अलहमदुलिल्लाह जेके RHCs आहिनि, BHUs आहिनि या तालका अस्पताल आहिनि या डिस्ट्रिक्ट अस्पताल आहे, उते सिंपल वैक्सीन त मौजूदु आहे ई आहे, बट उते अमीनोग्लोबुलिन बि मौजूदु आहे। अगरि ख़ुदा न ख़ास्ता कंहिं सूरत में का मरीज़ खे कुतो चक पाए वञे थो का माण्हू खे, त उते असांजी वैक्सीनेशन अवेलेबल आहे ऐं बाक़ी बि इलाज उन सां गॾोगॾु बाक़ाया बि रेस्ट ऑफ इलाज बि मौजूदु आहे। ऐं इन्फेक्शन खां कीअं पंहिंजो पाण खे बचाए सघिजे थो, हेपेटाइटिस खां, B खां, C खां कीअं पाण खे बचाए सघे थो, इहे जेके एहतियाती तदाबीर सेखारियूं वेंदियूं आहिनि इहे मुआशिरे लाइ ॾाढो कारआमद साबित थींदियूं। ऐं इनशा अल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त DHO साहब ॾाढो डायनामिक आहे ऐं वक़्त ब वक़्तु इहे कराईंदो रहंदो। रहियो सुवाल हुन पेशेंट जो, त पेशेंट 9 तारीख़ ते डॉग बाइट थियो ऐं 10 तारीख़ ते असां वटि इंडस में आयो। जॾहिं हू असां वटि आयो त माना पहिरें ॾींहुं इहे साइन सिम्टम्स, जॾहिं त रेबीज़ में पहिरें ॾींहुं थींदा ई न आहिनि। तंहिंजे बावजूदि हुननि जी ख़वाहिश ते असां हुनखे एम्बुलेंस ॾिनी, उहो हैदराबाद खणी विया। हैदराबाद खणी वरी शायदि उतां बि लामा थी विया ऐं पोइ पंहिंजे घरनि में रहिया, पीरनि बुज़ुर्गनि ते विया। तंहिंजे बावजूदि असां छा कयो त इंडस खे रिक्वेस्ट कयो, उन पंहिंजो जेको एक्सपर्ट आहे, एक्स्ट्रॉर्डनरी एक्सपर्ट डॉग बाइट जो, उनखे मोकिलियो। पोइ असां हिनखे DHO साहब खे रिक्वेस्ट करे हिन पेशेंट खे घुराए उन खां चेक करायो। अल्हम्दुलिल्लाह उनखे रेबीज़ न आहे। हिन रेबीज़ जी आगाही ॾियणु इन करे ज़रूरी हुई जो 4-5 ॾींहं अॻु तव्हां ॾिठो हूंदो त सोशल मीडिया ते हिकिड़ो केस जेको असांखे रेबीज़ जे हवाले सां बदीन में आयो। त इहे असां अॼु जेके बि असांजो मेडिकल जो स्टाफ आहे, जंहिंमें डॉक्टर्स आहिनि ऐं WMOs आहिनि, लेडी हेल्थ वर्कर सुपरवाइज़र ऐं लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि ऐं कम्यूनिटी मिडवाइफ्स आहिनि, जेको बि असांजो हेल्थ जो स्टाफ आहे उनखे असां अॼु कॉल कई आहे त असां इन्हनि खे आगाही ॾियूं, जंहिंमें असांजा हिकिड़ा बहितरीनु जेके आहिनि स्पीकर्स आहिनि, डॉक्टर हुरमत सुमरो ऐं डॉक्टर अब्बास शाह, उन्हनि खे बि कॉल कईसीं। ऐं ॿिया जेके बि असांजा जेके आहिनि हिते डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, जंहिंमें असांजो आहे AC बदीन आहे, इनवाइट कयो आहे असांजो DHO बदीन डॉक्टर ज़ाहिद हुसैन सोलंकी ऐं ॿिया जेके बि असांजा जेके आहिनि हिते उन्हनि खे असां कॉल कई आहे। संदन चवणु हो त जानवरनि जे चक पवण जी सूरत में मुतासिर शख़्स खे फौरी तौर ते ज़ख़्म खे साफ़ पाणी ऐं साबर सां धोई वेझे सिहत मर्कज़ सां राब्तो करणु घुर्जे त जीअं हिफ़ाज़ती वैक्सीन ऐं ज़रूरी इलाज बर वक़्तु मुहैया करे सघिजे। प्रोग्राम में अवाम खे अपील कई वई त रेबीज़ बाबति आगाही हासिल करे एहतियाती तदबीरूं इख्तियार कनि, कंहिं बि जानवर जे चक पवण जी वाक़े खे मामूली न सम्झनि, छो त बर वक़्तु इलाज सां क़ीमती इंसानी जानियूं बचाए सघजनि थियूं। कैमरामैन ज़ुबैर जुनेजो सां दीदार हुसैन मुल्ला, मेहरान टीवी न्यूज़ बदीन।